अल्लाह सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, ये जहां चीज है क्या लोह कलम तेरे हैं। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का तो गले में डाल दो बंटा मोहम्मद की गुलामी का। निगाहे मुर्शिद हुसैन में ये तासीर देखी, बदलती लाखों करोड़ों की तकदीर देखी। सुभान अल्लाह। मेहरतों जी साण मौला आमिल रहबर हुसैन, करम पहजो तो कयो आ जोड़ी नहीं गो हर हुसैन। वाह जो मुर्शिद मिलायो तो दिली दिलबर हुसैन, दीदा दिलबर में हुजे ऐं प्यार सऊं हर हर मुर्शिद हुसैन। मोहतरम सामीनो हजरात, तमाम तारीफों अल्लाह ताला जिला आहिन जेको वहदहू ला शरीक आहे। तमाम तारीफों अल्लाह ताला जिला आहिन जेको तमाम जहानन जो खालिक ऐं मालिक आहे। तमाम तारीफों अल्लाह ताला जिला आहिन जेको बेमिसल बेमिसाल आहे, जंहिंजो न कोई मशीर आहे, न वज़ीर आहे, न कोई सलाहकार आहे। दुरूदो सलाम आका इनामदार हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सरवर अस्फिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते मुक़द्दसा जे मथा उन हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ मोकलण वारो वडो खुश नसीब आहे। छो जो दुरूद शरीफ उहा त अज़मत ऐं शान रखे थो जो अल्लाह ताला कुरान मजीद में इरशाद फरमाए थो, इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बेशक अल्लाह ऐं उन जा फरिश्ता दुरूद मोकिलिन था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। ए ईमान वारो तोहां भी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद ऐं खूब सलाम मोकिलियो।
हिन आयत मां साबित थियो त दुरूद जी वॾी फज़ीलत आहे। जॾहिं अल्लाह ताला दुरूद शरीफ पढ़ण जो हुकुम ॾिनो त फरमायई बेशक मां अल्लाह ऐं मुंहिंजा फरिश्ता दुरूद मोकिलिन था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। प्यारी जमायत असांजो ईमान ऐं अकीदो आहे त अल्लाह वहदहू ला शरीक आहे, पर अल्लाह ताला फरमाए थो दुरूद में मां भी शरीक आहियां ऐं मुंहिंजा फरिश्ता भी शरीक आहिनि। दुरूद शरीफ के अल्लाह ताला उहा त फज़ीलत अता कई आहे। रिवायत में ईंदो आहे हिकु सहाबी बाज़ार वयो, उतां मशी ख़रीद कई। मशी खणी घर आयो, घरवारी खे ॾिनई ऐं चयईं त हिन मशीअ खे खूब पचाए, मां ॿाहिरां थी अचां थो, पोइ गॾिजी खाऊं था। उन साहबीअ जी घरवारी मशी खे पचाइण जे लाइ बाहि बारी जॾहिं तओ गरम थियो त उन मशीअ खे तए ते रखी, पर उन मशीअ खे बाहि जी गरमाइश असर न पई करे। उन औरत काफ़ी कोशिश कई, पर पोइ बि मशी खे बाहि जी गरमाइश असर न पई करे। कुझु वक़्त खां पोइ जॾहिं सहाबी रसूल घर आयो, उनखे घरवारी चवंदी आहे मां काफ़ी कोशिश कई आहे हिन मशीअ खे पचाइण जे लाइ, पर हिन मशीअ खे त बाहि असर ई कोन थी करे। वो सहाबी उहा मशी खणी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हाज़िर थी समूरो वाक़ियो अर्ज़ कंदो आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन मशीअ सां गुफ्तगू कंदा आहिनि त उन बेजान मशीअ में जान अची वेंदी आहे। उहा मशी अर्ज़ कंदी आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां पाणीअ में तरी रही हुयसि त तव्हां जो कोई गुलाम किनारे ते वेही तोहां ते दुरूद मोकिले रहियो हुयो, वो दुरूद मां ॿुधो ऐं उनखे यादि कयो। उन दुरूद शरीफ जी बरकत जे करे मूंखे बाहि नथी साड़े। प्यारी जमायत जेकॾहिं मशी दुरूद ॿुधे त बाहि उन मशीअ खे नथी साड़े, त पोइ जेको आशिक मदीने वारे साईं जो सिक सां, प्यार सां, मोहब्बत सां, इश्क सां सरकारे मदीना शहनशाह मदीना ॾे दुरूद मोकिलींदो त बाहि उन आशिक खे कीअं साड़ी। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे दुरूद पढ़ण वारे खे न हितां जी साड़ी दी ना आखिरत जी त पोइ तव्हां बि हिकु मर्तबो प्यार सां, मोहब्बत सां, इश्क सां सरकारे मदीना शहनशाह मदीना जी बारगाह में दुरूद शरीफ जो नजरानो पेश कयो। अस्सलाम अलैकुम या सय्यदी या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीब अल्लाह। प्यारी जमायत दुरूद पढ़ण वारनि जा ॿ क़िस्म आहिनि। हिकिड़ा उहे जेके दुरूद ज़बान सां पढ़नि था, पर उन्हनि जी दिलि इश्क़ रसूल खां ख़ाली आहे। उन्हनि जो दुरूद हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में फरिश्ता पहुचाईंदा आहिनि। ॿिया उहे आहिनि जेके इश्क़ ऐं प्यार सां वॾी अक़ीदत सां दुरूद मोकिलींदा आहिनि। उन्हनि जे लाइ सरकारे मदीना शहनशाह मदीना फरमाइनि था सलात अहले मोहब्बती वारिफहु, अहले मोहब्बत वारनि जो दुरूद असां पाण ॿुधंदा बि आहियूं ऐं उन आशिक खे सुञाणींदा बि आहियूं। अल्हम्दुलिल्लाह यो इश्क वारो दुरूद इन वक्त में जेकॾहिं कंहिंखे नसीब थियो आहे त सुन्नी या रसूल अल्लाह चवण वारनि खे नसीब थियो आहे। दुरूद पढ़ण वारे सां इहा भी मेहरबानी आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो इन औलन नास बी यौमल क़यामत अक्सरहुम अलैहि सलातन। क़यामत जे ॾींहुं माण्हुनि मां मुझे उहो ज़ोर करीब हूंदो जेको मुझे मथां कसरत सां दुरूद मोकिलींदो। प्यारी जमायत इंसान त इंसान आहिनि, पर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां अल्लाह जा फरिश्ता भी कसरत सां दुरूद मोकिलींदा रहंदा।
हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल्लाह ताला 70,000 फरिश्ता मुकर्रर कया आहिनि जेके मुझे मथा 70,000 फरिश्ता सुबह 70,000 फरिश्ता शाम जो दुरूद पढ़ण ईंदा आहिनि जेके फरिश्ता पहिरियों दफ़ो दुरूद पढ़ण आया आहिनि उन्हनि फरिश्तनि खे क़यामत ताईं पीहर वारो न मिलंदो तॾहिं त अल्लाह ताला क़ुरान मजीद में इरशाद फरमाए थो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी बेशक मां अल्लाह ऐं मुंहिंजा फरिश्ता दुरूद मोकिलिन था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा ए ईमान वारो तव्हां बि पंहिंजे नबी ते दुरूद ऐं खूब सलाम मोकिलियो प्यारी जमायत दुरूद शरीफ पढ़ण वारन ते मदीने वारे साईं जूं वॾियूं महिरबानी हूंदियूं आहिनि असांजे महबूब मुर्शिदन करीमन जा वालिद करामी ऐं मोजा पढ़ड़ा साईं जन के हक जे कलमन चवण जे करे कुछ शर पसंदन माण्हुनि बंदूक जो फेर कयो जेको संदन जी बाह में लगो जंहिंजे करे नसूं ऐं होश खत्म थी वियो पाण जॾहिं लाड़काणे जी अस्पताल में आया डॉक्टरन ॾिसी चयो त साईं तव्हां जूं नसूं ऐं होश खत्म थी वियो आहे तव्हां जी बाह खे कटियो वेंदो एतरे में असांजे पढ़ड़ा साईं जन जा मुर्शिद करीम आया जेके अल्लाह जा कामिल वली हुया असांजे पढ़ड़ा साईं जन पंहिंजे मुर्शिदन खे चयो डॉक्टरन चयो आहे त तव्हां जी बाह खे कटियो वेंदो साईं जेकॾहिं बाह कटी त दुश्मन तंहिं ते संदन जे मुर्शिदन फरमायो तव्हां जी बाह हरगिज़ न कटबी दस असां था ॾियूं कम तव्हां कयो बाह न कटबी संदन जे मुर्शिदन दुरूद शरीफ जो वज़ीफो ॾिनो ऐं चयो तव्हां हिन दुरूद जो लख कढो इंशाअल्लाह महिरबानी रात थी पाण उहो दुरूद पढ़ण लगा जॾहिं 50,000 ते पहुता त अचानक सॼो कपिड़ो खुशबू सां मुअत्तर थी वियो चेहरे तां कपिड़ो जो लाथऊं त छा ॾिसन वतुहा जे चेहरे वारो यतीमन जो यार बेवाहन जी वाह निधन के धन जो धनार अम्मा आमना जो लाल ऐं नबिन जो सरदार समो जॾहिं मुझे पढ़ड़ा साईं जन जी नज़र रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे मुबारक ते पई त दां निकरी वई हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो बच्चा दां न कर असां अची विया हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन बाह ते 3 मरतबा हथ मुबारक फेराया त बाह जड़ी थी वई मालूम थियो त जॾहिं कोई आशिक मदीने वारे साईं जो मदीने वारे साईं खे सॾड़ा कंदो आहे त असांजा महबूब उन पंहिंजे आशिक जा सॾड़ा ॿुधी ईंदा बि आहिनि ऐं उन जी मदद बि फरमाईंदा आहिनि तॾहिं त ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो ॿुधी ज़ारियूं निमाणीअ जूं अची रस या रसूल अल्लाह रिसाला सय्यदी मुल सुभान अल्लाह बुधी ज़ारियूं निमाणीअ जूं अची रस या रसूल अल्लाह पिरी तूं पंहिंजे बाजूं अची बस या रसूल अल्लाह प्यारी जमायत अल्लाह ताला जा जेतिरा भी शुक्र अदा कजन उहे घट आहिनि जो हिन फितने फसाद वारे वक्त में अल्लाह ताला असां खे एड़ो कामिल अकमल महबूब मुर्शिद करीम अता फरमायो आहे जेको वली इब्ने वली आहे हिन वक्त जे वलिन जो सरदार आहे अल्हम्दुलिल्लाह असां हिन गाल ते नाज कंदा आहियूं जो असां जो हथ हिन वक्त जे गौस महबूब मुर्शिदन करीमन जी पाक दामन में
मां तो आंखे दावत थो ॾियां अॼु मुंहिंजे महबूब मुर्शिदन करीमन जे समंदर जो फैज़ हली रहियो आहे अचो मुंहिंजे महबूब मुर्शिदन करीमन जे फैज़ मां फैज़ याब सुभान अल्लाह प्यारी जमाए तोहां खे कसम आहे अल्लाह जी ज़ात जो ॾियो ख़बर हेड़ो नूरानी चेहरो तोहां ॿिए हंधि काथे ॾिठो आहे जेकॾहिं ॾिठो आहे त मूंखे ॿुधायो पर मां दावा सां थो चवां हेड़ो नूरानी चेहरो तोहां खे ॿिए हंधि काथे बि नज़र न ईंदो जेकॾहिं तोहां खे हेड़ो नूरानी चेहरो नज़र ईंदो त दरगाह आलिया हुसैनाबाद कंबर शरीफ में नज़र ईंदो सुभान अल्लाह उहो त नूरानी चेहरो आहे जंहिं चेहरे खे ॾिसी गम लहनि जंहिं चेहरे खे ॾिसी अल्लाह याद अचे थो जंहिं चेहरे खे ॾिसी मार्फत वारो नूर हासिल थो थिए जंहिं चेहरे खे ॾिसी गुनाहगार नेक थियनि था इहो नूरानी चेहरो मुंहिंजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन जो आहे संदन जे चेहरे मुबारक में अल्लाह ताला अहिड़ो त नूर रखियो आहे पंहिंजा त पंहिंजा आहिनि पर परावा बि ईअं चवंदा आहिनि तव्हांजो मुर्शिद वॾो सुहिणो आहे पोइ छो न ईअं चइजे दिल दिलबर हुसैन ॾेवैया हली दिल दिलबर हुसैन ॾेवैया हली या वापस कॾहिं कान वरंदी कॾहिं आहे अल्लाह अल्लाह ओली संदस आहे अल्लाह अल्लाह ओली संदस अहिड़े महबूब खां दिल न फिरंदी कॾहिं दिल दिलबर ॾेवैया हली दिल दिलबर हुसैन ॾेवैया हली दिल दिलबर हुसैन ॾेवैया हली हयो मुर्शिद हुसैन हुसैनी ठपो इहो कीअं थो हुसैनी ठपो यार लहे जिथे मुर्शिद जे हथड़नि सां मोहर लगी जिथे कामिल जे हथड़नि सां मोहर लगी उते बि हर मोहर कान लॻंदी कॾहिं दिल दिलबर हुसैन ॾेवैया हली दिल दिलबर हुसैन ॾेवैया हली या वापस कॾहिं कान वरंदी कॾहिं आहे अल्लाह अल्लाह ओली संदस आहे अल्लाह अल्लाह ओली संदस अहिड़े महबूब खां दिल न फिरंदी कॾहिं दिल दिलबर हुसैन ॾेवैया हली हिन दुनिया में दिलबर घणा मूं ॾिठा पर दिलबर हुसैन जहिड़ो कोन आ जन हिकिड़ो दफ़ो आ अची हिते ॾिठो जन हिकिड़ो दफ़ो आ अची हिते ॾिठो वरी तन खे न का ॻाल्हि वणंदी कॾहिं दिल दिलबर हुसैन ॾेवैया हली दिल दिलबर आखिर में हथ मथे करे मूंसां गॾिजी करे चवरायो दिल दिलबर हुसैन ॾेवैया हली दिल दिलबर हुसैन ॾेवैया हली या वापस कॾहिं कान वरंदी कॾहिं आहे अल्लाह अल्लाह ओली संदस आहे अल्लाह अल्लाह ओली संदस अहिड़े महबूब खां दिल न फिरंदी कॾहिं दिल दिलबर हुसैन ॾेवैया हली सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह दिल ठरी पई जंहिंजी दिल ठरी आहे हथ मथे करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह